ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया सॻियूं में गुज़िरियल साल खे अलविदा ऐं नए साल खे भलीगार चवण लाइ प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो। मोहरम ख़ान मगणे जी रिपोर्ट मूजिब सॻियूं नए साल में नयूं उम्मीदूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ है तो पूरी दुनिया के मुसलमाननि लाइ ऐं पूरी दुनिया में रहंदड़ आलमी इंसानियत जो हीउ साल 2022 अमुन प्यार मोहब्बत खुशहाली जो साल साबित थिए। बख़्तली सियाल जो नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर नेमत अली मगणे जो, मोहरम ख़ान मगणे जो, माजिद अली सियाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि पारां एग्रीकल्चर ऑफिसर सिराए बख़्तली सियाल ऐं ॿियनि मोज़िज़ शख़्सियतनि जे मान में ॾिनल आजियाणे वक़्तु ॻाल्हियूं। बख़्तली सियाल वधीक चयो त असां सभिनी खे घुरिजे त वधि खां वधि वण पोखियूं, छो त वणनि मां साफ़ हवा मिले थी। वणनि मां असांखे माखी खुंवर ऐं छांव मिले थी। इन खां अलावा वणनि मां ॿिया केतिरा ई फ़ाइदा आहिनि। वणनि ऐं इंसानियत जी ख़िदमत करणु घुरिजे। नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोज़िज़ शख़्सियतनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें पीपी अगवान सराय हाजी शहज़ाद ख़ान भागत, नवीद सियाल, शहज़ादो ख़ान सियाल, बिलाउद्दीन मगणे जो, हमज़ा अली भागत, सराय शाबान सियाल, रांझन सियाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शिरकत कई। हुन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि पारां आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया।